أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. للفقراء الذين أحصروا في سبيل الله لا يستطيعون ضربا في الأرض يحسبهم الجاهل أغنياء من التعفف تعرفهم بسيماهم لا يسألون الناس إلحافا وما تنفقوا من خير فإن الله به عليم. الذين ينفقون أموالهم بالليل والنهار سرا وعلانية فلهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला सदको ऐं ख़ैरात ज़ाहिर करे ॾियण ऐं लिकाए करे ॾियण जे मुतालिक़ बयानु फरमायूं ॿई पासा सही आहिनि ऐं इन सां गॾोगॾु सदके ऐं ख़ैरात ॾियण में मुस्लमाननि खे बि ॾेई सघिजे थो त ग़ैर मुस्लमान खे बि सदको ख़ैरात ॾेई सघिजे थो। अलबत्त फ़र्ज़ी ऐं वजूबी जेके यानी ज़कात ऐं उश्र जा पैसा उहे नथा ॾेई सघजनि ग़ैर मुस्लमान खे, बाक़ी आम सदको ऐं ख़ैरात ग़ैर मुस्लमान खे बि ॾेई सघिजे थो। हिन जो बयानु कयो हुयो अॼोकनि आयतुनि में हक़ीक़ी तौर ते सदके ऐं ख़ैरात जा कहिड़ा माण्हू वारिस आहिनि, कहिड़ा हक़दार वधीक आहिनि, कंहिंखे ॾिजो। अल्लाह तबारक व तआला अॼोकनि आयतुनि जे अंदरि इन ॻाल्हि खे बयानु फरमायो आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो वसलाम जन खे जॾहिं हिजरत जो हुकुम मिलियो त मके खां हिजरत करे हाणे भले मदीने जी तरफ़ वञो, मके जा माण्हू तव्हांखे कोन था भाइनि, जीअण कोन था ॾियनि, इस्लाम ते अमल करणु कोन था ॾियनि, निमाज़ रोज़ो आज़ान तव्हांखे ॾियणु कोन था ॾियनि ऐं सताइनि था, रड़ाइनि था, तकलीफ़ूं ॾियनि था, विढ़नि था, माल मता ज़ाया था कनि, मारनि था, अज़ियतूं था ॾियनि, छॾियो भला मके खे, कुझु वक़्त जे लाइ हिजरत कयो। साईं काॾे वञूं? मदीने वञो। मदीने जा माण्हू पहिरियां खां ई तव्हांजे दिलि में मोहबत रखनि था, उते वञो, उते वञी ताक़त कयो, पंहिंजा माण्हू ठाहियो, पंहिंजी जमात ठाहियो, लड़ाकू जवान तयारु कयो, आस पास जे क़बीलनि सां मुआहिदा कयो, पंहिंजी कुवत हिकिड़ी दिफ़ाई तयारु कयो। पोइ जॾहिं तव्हांजी कुवत तयारु थी वञे तॾहिं तव्हांखे असां जंगियुनि जो हुकुम ॾेई करे तव्हांखे इलाइक़ा फ़तह कराए ॾींदासीं। तव्हांजो रोब, तव्हांजी दहशत, तव्हांजी हशमत हिननि मके वारनि जे मथां ग़ालिब कंदासीं। पोइ तव्हां पंहिंजे अबाणे वतन खे वरी अची करे आबाद कजो। फ़िलहाल वञो। 10 सालनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मके छॾण जो हुकुम कयो, हिजरत जो हुकुम मिलियो, मदीने वञो। पोइ हाणे हुन वक़्तु इहो ऐलान हो त बाबा मुस्लमान उनखे चइबो जेको नबीअ सां गॾु हिजरत करे, जेको हिजरत न कंदो, मके में रहंदो, इनखे मुस्लमान न सॾिबो, भले जे निमाज़ रोज़े जो पाबंद बि हुजे, भले कलमो बि पढ़ंदड़ हुजे। थोरे वक़्त जे लाइ ऐलान कयो आहे इहो मुस्लमान उहो शुमार थींदो जेको नबीअ सां गॾु हिजरत कंदो। हाणे आज़माइश इम्तिहान त हुयो, हुज़ूर सलातो वसलाम जन सां गॾु जेके हिजरत कनि उहे मुस्लमान सॾिबा, जेके हिजरत नथा कनि उहे मुस्लमान न सॾिबा। काफ़ी सारनि साहबनि, सगोरनि, मर्दनि, औरतुनि पंहिंजो माल मता छॾियो, हुज़ूर जन सां गॾु हली पिया। केतिरनि जा वापार, केतिरनि जा कारोबार, केतिरनि जो ॾेतू लेतूं, केतिरनि जा उधारा पैसा, केतिरनि जो कर्ज़ु, केतिरनि ॿिए माण्हुनि जो कर्ज़ु, केतिरनि जा उधारा पैसा। पोइ ॾियण वठण जो अंजाम पोइ अॻिते केतिरा त चवनि था रहूं कि न वञूं, किन त माल खे छॾे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हिजरत कई।
के पोयां आहिस्ते आहिस्ते पंहिंजे माल जी ॾेती लेती कंदा, ॾींहं अध में मोटंदा वापसि थींदा, हुज़ूर सलाह सलाम सां हलंदा विया। के किथे मिलिया, के किथे वञी जोड़ी वञी पहुता, के वरी हुज़ूर सलाह सलाम मदीने पहुता, बाद में आया। ईअं ईंदे ईंदे हिकिड़ा 4000 माण्हू मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पंहिंजो वतन अबाणो छॾे करे मदीने में हुज़ूर सलाह सलाम वटि पहुता। पंहिंजो माल मता कारोबार ॾेतियूं लेतियूं माइट मिट सहारो ताक़त कुवत ढोर ढगा घर ॿार सभु कुझु छॾे करे अचे मदीने में पहुता। एॾो वॾो तादाद 4000 माण्हू, हिकिड़े रिवायत में 400 माण्हू, पर एतिरा माण्हू जो हाणे मदीने में पहुता, उन्हनि जे रहाइश जो बंदोबस्तु केरु करे? जॾहिं त मदीने जे अंसार जे माण्हुनि अॻई कुर्बानी ॾिनी, जेके मके खां हिजरत करे आया, उन्हनि जे लाइ चयूं त अदा मुंहिंजो घर वॾो आहे, मां विच मां दीवार थो कढां, अदा भाउ तूं बि मुंहिंजो भाउ आहे, हिकिड़े हिसे में तूं रह, जहिड़ो हिसो वणे उन तूं रह, ॿिए हिसे में मां थो रहां। वरी के त पंहिंजूं घर वारियूं बि छॾे आया, उन्हनि इस्लाम क़बूल न कयो या उन्हनि हिजरत क़बूल न कई, त पोइ मदीने जे अंसार कबीले जे माण्हुनि जिन खे 2 घर वारियूं हुयूं, उन पंहिंजे हिकिड़ीअ खे अदा मां तलाक थो ॾियां, पोइ उहा इज़त गुज़ारे, इज़त खां पोइ तूं वञी निकाह करे रहींसि। एॾियूं कुर्बानियूं ॾिनऊं। हाणे इहे सभु कुर्बानियूं ॾिजी चुकियूं हुयूं, इहे कुर्बानियूं सभु ॾिजी चुकियूं हुयूं। खाधा पीता पंहिंजे तरफ़ खां उनखे ॾियनि पिया, जेसि ताईं माहौल ठहे, ताक़त कुवत बहाल थिए, जेसि ताईं का ॾेती लेती आमदनी जो को ज़रिए माश को हली पवे, सभु ॻाल्हियूं हली चुकियूं। अचानक हिकिड़ा 4000 माण्हू अची करे पहुता, पंहिंजो पंहिंजो घर माण्हू छॾे आया। हाणे उन्हनि जे मानी टुकीअ जो बंदोबस्तु कीअं थिए, काथे रहनि? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मस्जिद नबवीअ जे भरिसां हिकिड़ो चबूतरो हुयो, उते अची करे रहिया, सॼो ॾींहुं उते हूंदा, राति बि उते, बसि दीन सिखंदा सेखारींदा पढ़ंदा, दीन जे कम सां लॻी विया। बसि दीन पढ़बो, दीन सिखबो, क़ुर पढ़बो, हुज़ूर जन वटां हदीस सिखबी, अमाल सिखबा, ज़िंदगी संवारबी। बसि कारोबार सभु छॾिया आहिनि, हिते बि कोन कंदासीं। अब खाईंदव पीअंदव कीअं? हा जेकॾहिं अलाह ताला कंहिं बहाने सां ॾिनो त खाधो ठीकु आहे, जे न त बुख ते बि सुम्ही पवंदासीं। हिननि वीचारनि ईअं ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई। पोइ उन्हनि मां कुझु त अहिड़ा हयादार हुआ, भले बुख ते पाह हुजनि पर कंहिंखां घुरंदा न। के त वरी अहिड़ा बि हुया समझदार, जेके मौक़ो ॾिसी करे ॾिसनि पिया त हीउ माण्हू कुझु बहितर थो लॻे, हिन जो चहिरो, हिन जो लटो कपिड़ो कुझु महसूसु कराए थो त हीउ माण्हू कुझु ख़ुशि घराणे वारो आहे, पैसो वठी हुनखे चयूं था त इहे वीचारा मुसाफ़िर आहिनि, जेकॾहिं मुनासिबु हुजे तो वटि ऐं जे तूं बर्दाश्त करे सघीं त पोइ हिननि जे लाइ कुझु न कुझु करे वठि, ज़ोर ज़बरदस्ती न आहे। कोई त वरी ईअं लिख छप में चई बि वठे पियो, को त वरी चवे बि न पियो। ऐं जेकॾहिं कोई पंहिंजे तरफ़ खां घरां खणी अचे कुझु ॾही वियो खाइण पीअण जे लाइ, खजूर या कुझु सतूं या कुझु जवन जूं मानियूं ऐं कुझु लोलड़ा टुकड़ा गभा खणी आयो त ठीकु आहे, जे न त वीचारा पढ़ंदे पढ़ंदे ईअं बुख ते सुम्ही पवंदा। हाणे अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे सेखारणु पियो चाहे त तव्हां न पंहिंजो सदको ऐं ख़ैरात जिन माण्हुनि खे ॾियणु चाहियो था, जंहिंखे वणे वॼो, पर यार सभिनी खां वधीक मुस्तहिक उहे माण्हू अथव लिल फुक़रा अल्लज़ीन, पहिरें नंबर में त मुसाफ़िर फ़क़ीर हुजनि, ग़रीब आहिनि, मोहताज आहिनि। ॿिए नंबर में अल्लज़ीन उसिरू फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जे दीन खे सिखण सेखारण जे नियत सां रुकिजी पिया आहिनि। हाणे नथा हेॾे होॾे वञनि, ला यस्ततीऊन ज़रबन फ़िल अर्ज़, अहिड़ो मसरूफ़ थी पिया आहिनि दीन सिखण सेखारण में, जो वापार जे नियत सां इरादे सां कारोबार करण जे इरादे सां हेॾे होॾे निकिरी बि ज़मीन में नथा सघनि, बंदि थी विया। हाणे जे वेंदा कारोबार सां त दीन सिखण सेखारण वारो कमु केरु करे? वरी जे हिते वेही रहिया आहिनि त पोइ हाणे हिननि जे पारां कारोबार धंधो घर जी ज़रूरत कीअं पूरी कजे? हाणे इहे रुकिजी पिया दीन ख़ातिर। इहे माण्हू हक़दार अथव, इन्हनि खे ॾियो। यहसबुहुमुल जाहिलु अग़निया मिन अत्तअफ़ुफ़, सवाल पैदा थियो त साईं
ये दीन के सिखण सेखारण वारा जेके माण्हू परे परे खां हिजरत करे अचे पहुता आहिनि, पोइ इहे जेके चबूतरे में रहनि था, जिन खे असहाब सुफ़ा सॼो थो वञे, पोइ साईं इहे घुरनि त कोन था, चवनि त कोन था, चवनि त पोइ हुनजो बंदोबस्तु कजे न। अल्लाह तबारक व तआला फरमायो याहसबुहुमुल जाहिलु अग़निया मिन अत-तअफ़ुफ़, हू सवाल जो तव्हां खां नथा कनि त तव्हां हुनखे अमीर था सम्झो, हू तव्हां खां नथा जो घुरनि त तव्हां हुनखे शाहूकार था सम्झो। हा, उन्हनि जे न घुरण जे करे माण्हू हुनखे शाहूकार सम्झंदा, इहा हुननि जी पाकीज़ सिफ़त आहे। सफ़ेद पोश माण्हू आहिनि, घुरण उन्हनि खे ॾुखियो थो लॻे, घुरण खां बचनि था, नथा घुरनि, पोइ आम माण्हू उन्हनि खे जाहिल जेको हूंदो, बेख़बर हूंदो, उहो माण्हू उन्हनि खे शाहूकार सम्झंदो। साईं पोइ कीअं सुञाणूं असां त इहो मुस्तहिक़ आहे हिन खे ॾियूं? अल्लाह से फरमायो तारिफ़ुहुम बिसीमाहुम, उन्हनि जे चहिरनि मां तव्हां उन्हनि खे सुञाणींदो। साईं बुखारो माण्हू ऐं ढव करे खाईंदड़ माण्हू चहिरे मां सुञाणिबो आहे छा? फरमायो क़ुर पाक सेखारियो, हाओ सुञापजंदो। जेको बुखारो हूंदो हुनजो चहिरो ॿुधाईंदो, जंहिंजो पेट भरियल हूंदो, पोइ खाधे खुराक सां, फल फ्रूट सां, जंहिंसां बि पेट भरियल हूंदो हुनजो चहिरो बि ॿुधाईंदो, मुस्कुराहट हुनजे चहिरे ते हूंदी। जेको बुखायल हूंदो इंतिहाई शिदत सां, हुनजे चहिरे ते ज़रा चहिरो मुरझायल हूंदो, चहिरो ॿुधाईंदो। अल्लाह से फरमायो उन्हनि जे चहिरनि खे सुञाणे ईंदो अथव। ला यसअलून अन्नास इल्हाफा, साईं पोइ चहिरा बि लही चुका अथनि बुख जे करे, त पोइ घुरनि कोन था, चवनि कोन था। अल्लाह ताला फरमायो ला यसअलून अन्नास इल्हाफा, लिक छप में जेकॾहिं कंहिं हिकिड़े कंहिंखां घुर करे बि वरिती त इलाही ॾींहं थी विया आहिनि असां बि सुफ़ा वारनि खे मानी पेट भरे कोन खाधी अथनि, जेकॾहिं को मुनासिब सम्झे त बंदोबस्तु करे वठे हिननि जो। लिक छप में कनि था पर चंबड़ी कोन था पवनि। कंहिं चयो बि जेकॾहिं इशारे सां या पंहिंजे चहिरे सां महसूस बि करायो, चंबड़ी कोन था पवनि कंहिंखे। इहे सिफ़तूं, इहे निशानियूं अथव, जंहिंमां इहे सिफ़तूं निशानियूं तव्हांखे सम्झ में अचनि लभनि, उनजे मथां ख़र्च कयो। सभ खां वधीक मुस्तहिक़ इहे अथव, इन्हनि खे ॾियो, इन जे मथां ख़र्च कयो। वमा तुनफ़िक़ू मिन ख़ैरिन फ़इन्न अल्लाह बिही अलीम, अल्लाह ताला फरमायो पोइ तव्हां न जेको बि चङाई जे कम में ख़र्च कयो था, जंहिं बि जॻह ते ख़र्च कयो था, जेको बि ख़र्च कयो था, जहिड़ी नियत सां ख़र्च कयो था, फ़इन्न अल्लाह बिही अलीम, मां अल्लाह खे हिन जो इल्मु अथव। नियत साफ़ रखो, जेके वधीक मुस्तहिक़ हुजनि उन्हनि खे ॾियो। हाणे इहो चबूतरो मस्जिद नबवीअ जे भरिसां जेको इहो हिकिड़ो थल हो, उन ते इहे रहण वारा तारिकीन वतन जेके पंहिंजो वतन छॾे आया हुआ, इहे सहाबी सॻोरा दीन पढ़ण पढ़ाइण जे नियत सां उते टिकी पिया। इहो इस्लाम जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो दुनिया में पहिरियों मदरसो, बसि उते रही पिया। हाणे उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला ॼण त भारत कई मुस्लमाननि खे त ज़कात ऐं उश्र खां सवाइ उहा उन्हनि मुस्तहिक़ माण्हुनि खे ॾिबी, जेका चूंडे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, सूरत तौबा में उनजो बयानु आहे। पर ज़कात ऐं उश्र खां सवाइ जेके ख़ैर ख़ैरातूं करणु चाहियो था न, उहे इन्हनि माण्हुनि ॾे मोकिलियो, उन्हनि ते ख़र्च कयो जेके दीन जे निस्बत सां हिकु जॻह ते टिकिया पिया आहिनि, कारोबार धंधो नथा करे सघनि, उन्हनि जे मथां वधीक ख़र्च कयो। हाणे इब्तिदा में क़ुर पाक जी इहा आयत उन्हनि माण्हुनि जे लाइ नाज़िल थी, असहाब सुफ़ा वारनि जे लाइ, पर सदाईं सदाईं त असहाब सुफ़ा वारा कोन्हनि। असहाब सुफ़ा वारो कमु अॼु ताईं आहे, क़यामत ताईं हलंदो। क़ुर पढ़ण पढ़ाइण वारो, दीन सिखण सेखारण वारो। पोइ जेको वाकई ॾिठो वियो त जेको बि न दीन सिखे थो सेखारे थो, उहो वाकई कारोबार धंधे जे कम जो नथो रहे। जेकॾहिं पंहिंजे कम सां लॻंदो त पोइ नमाज़ रोज़ जो कमु त पाबंदीअ सां पढ़ाए कोन सघंदो, पढ़ी न सघंदो ऐं पढ़ाए बि कोन सघंदो। पोइ ज़ाहिर आहे पंहिंजे ॿियनि कमनि खे जो छॾींदो, दीन जे निस्बत वठी करे रही पवंदो, त पोइ ज़ाहिर आहे हुनजे घर जूं ज़रूरतूं त पूरियूं कोन थींदियूं। पूरियूं न थींदियूं त अल्लाह तबारक व तआला ॿियनि मुस्लमाननि खे भारत कई त इन्हनि माण्हुनि जो हक़ अथव, इन जे मथां ख़र्च कयो। पोइ उन्हनि जूं सिफ़तूं बि अल्लाह तबारक व तआला 5 ॿुधायूं। अल्लाह जे दीन जी ख़िदमत में मसरूफ़ आहिनि, हिकिड़ी सिफ़त, ऐं ॿी कारोबार नथा करे सघनि, रुकिजी पिया आहिनि, ॿी सिफ़त। टी सिफ़त, बावजूद ज़रूरत जे बुख जे, बावजूद हाजत ऐं फ़िक्र जे मोहताजीअ जे सवाल कोन कंदा। टे, चौथी सिफ़त,
इन्हनि जूं हाजतूं इन्हनि जूं ज़रूरतूं इन्हनि जे चहिरे मां महसूस थींदी। 4 पंजी सिफ़त इहा त उहे तव्हां खां अगरि घुरंदा बि न सभा जहिड़े अंदाज़ में हिकु अधु दफ़ो चवंदा चंबड़ी कोन पवंदा पेनू फ़क़ीर वांगुरु जीअं चंबड़ी पवंदा आहिनि ज़ोरीअ वठंदा आहिनि। पोइ जे ॾिबो त न त जान चईंदा आहिनि, न ॾिबो त न त पछाड़ीअ कुझु न कुझु लफ़्ज़ चई वेंदा आहिनि उबतो सुबतो। इहा सिफ़त हिननि मुस्तहिक माण्हुनि जी कान्हे का, इहे सिफ़तूं जिन में ॾिसो त उनजे मथां ख़र्च कयो। अल्लाह तबारक व तआला इहा पारत कई। हाणे क़ुर पाक जी इहा आयत जॾहिं नाज़िल थी वई साहबनि सगोरनि जॾहिं ॾिठो त वाक़ई अल्लाह ताला असाब सुफ़ा वारनि अहिड़नि माण्हुनि जूं सिफ़तूं ॿुधायूं आहिनि, हाणे हिन जे मथां ख़र्च करिणो आहे। ऐं गुज़िरियल आयतुनि में अल्लाह ताला ईअं बि चयो त तव्हां जेकॾहिं ख़र्च कयो था ज़ाहिर ज़ूर करे त बि ठीकु आहे, जेकर लिकाए कयो था त बि ठीकु आहे। इन तुबदु सदक़ात फनिअम्माही वइन तुख़्फ़ूहा वतु'तूहल फ़ुक़रा फ़हुव ख़ैरुल लकुम। लिकाए ॾियो त बि ठीकु आहे, जेकॾहिं ज़ाहिर ज़ूर करे त बि ठीकु आहे। त पोइ हाणे साहबनि सगुरनि खे इशारो बि थी वियो त इहे असाब सुफ़ा वारा दीन जे ख़िदमत सां जेके रहियल आहिनि, दीन जे निस्बत सां उनजे मथां ख़र्च कयो। साहबनि सगुरनि लिक में ज़ाहिर में ख़ूब उन्हनि ते ख़र्च कयो। हिकिड़ी रिवायत में ईंदो आहे हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला अन्हु अमीर माण्हू, उन छा कयो त साहबा किराम जे मथां घणो कुझु असाब सुफ़ा वारनि ते लुटाई। राति जे पहर में लिक में असाब सुफ़ा वारनि ॾे वियो, थेलियूं भरे लप भरींदो या ॾींदो वियो अशरफिन जी, जंहिंखे जेतिरी आई वठो 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 वठो, सॼियूं थेलियूं ख़ाली करे आयो, घणो कुझु माल राति में ॾेई आयो। वरी ॿी रिवायत अंदरि ईंदो आहे हज़रत अली रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं इहा क़ुर पाक जी आयत ॿुधी, एॾो वॾो दौलतमंद त कोन हो पर छुहारनि जो टोकरो खणी वॾी थेली हथ अची वियसि, सॼी थेली खणी वञी करे राति जे पहर में उनखे ॾेई आयो, खाओ खपायो। वरी रिवायत अंदरि ईंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं इहा क़ुर पाक जी आयत ॿुधी तॾहिं 4000 दिरहम खणी आयो। उन मां 1000 दिरहम सुबुह जो सिज उभरे रोशनीअ में सभिनि जे साम्हूं 4000 दिरहम विराए सभिनी खे ॾेई छॾियईं। 1000 दिरहम सुबुह जो ॾिनई, वरी 1000 दिरहम राति जो ॾिनई, ऐं 1000 दिरहम जो वरी लिकाए करे ॾिनई। हिकिड़ो ज़ाहिर ज़ोर करे ॾिनई, हिकिड़ो सुबुह जो, हिकिड़ो शाम जो, हिकिड़ो लिकाए, हिकिड़ो ज़ाहिर करे, ईअं 4000 दिरहम ॾेई छॾियईं अल्लाह ताला जे नाले ते। उन्हनि साहबनि सगुरनि खे जेके असाब सुफ़ा जे नाले सां चबूतरे ते टिकिया पिया हुआ ऐं दीन सिखण जे निस्बत सां अल्लाह जे दीन खे सिखण जे लाइ उते हिकु जॻह ते वेठा पिया। पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी साराह कंदे फरमायो अल्लज़ीना युनफ़िक़ूना अम्वालहुम बिल्लैलि वन्नहार, जेके न ख़र्च था कनि पंहिंजा माल ॾींहं जो ऐं राति जो, सिर्रन व अलानियतन, ज़ाहिर ज़ूर बि लिकाए बि, फलहुम अजरुहुम इंद रब्बिहिम, इन्हनि जो उन्हनि जे रब वटि वॾो अजर आहे, रब उन्हनि खे अजर ॾींदो। वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, क़यामत जो ॾींहुं थींदो त अहिड़नि नेकनि सालिहनि खे जिन ॾींहं जो राति जो ज़ाहिरी तौर छुपाए करे ख़र्च कयो हूंदो, क़यामत जे ॾींहुं हिननि खे कंहिं बि क़िस्म जो ग़म न हूंदो, दुख बि न हूंदो। साईं ग़म छा जो, हिननि जेका दुनिया में ज़िंदगी गुज़ारी, माल ख़र्च कयो, ज़रे बराबरि हिननि खे हुनजो दुख न हूंदो त यार असां माल ज़ाया कयोसीं, ज़रे बराबरि न हूंदो। न कि हुनखे ख़ौफ़ हूंदो त अॻिते असांजी क़यामत क़बर, क़यामत जेका आहे उहा असांजी अलाए पछाड़ी सुठी आहे अलाए बुरी आहे, कंहिं बि क़िस्म जो हुनखे ख़ौफ़ ख़तरो न हूंदो, कोई ग़म न हूंदो, कोई फ़िक्र न हूंदो। रिवायत अंदरि ईंदो आहे त जॾहिं नेक माण्हूअ खे न ख़बर पवंदी त मुंहिंजे नेकीअ जो अल्लाह तबारक व तआला मूंखे हेतिरो अजुर ॾिनो आहे त हुन वक़्तु अफ़सोस कंदो, अफ़सोस एतिरो अरसो मुंहिंजो विच में ग़फ़लत में ख़ाली गुज़री वियो, ज़िंदगीअ जो काफ़ी अरसो मुंहिंजो ग़फ़लत में ईअं गुज़री वियो, काश उहे घड़ियूं बि मां नेकीअ में गुज़ारिया हा, एॾी वॾी अजुर ऐं वॾी मूंखे दौलत मिले हा, अॼु बख़्शिश मिले हा, काश मुंहिंजो इहो वक़्तु ईअं ज़ाया न थिए हा। जॾहिं वरी गुनाहगार माण्हूअ खे जंहिं घड़ीअ में ॾोह कयो अथई उनजी सज़ा मिलंदी, उहो बि अफ़सोस कंदो त जेको टाइम मुंहिंजो नेकियुनि में गुज़रियो ॾाढो क़ीमती, जेको गुनाह में गुज़रियो उनजी सज़ा, काश इहा घड़ी बि मुंहिंजी नेकियुनि में गुज़रे हा, ॾोहनि सां न गुज़रे हा त भलो हो। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जिन अल्लाह जे राह में दीनदारनि माण्हुनि ते ख़र्च कयो हूंदो, क़यामत जॾहिं उन्हनि खे न दुनिया जे गुज़रियल ज़िंदगीअ ते कंहिं बि क़िस्म जो ग़म ॾुख हूंदो त काश असांजी ज़िंदगी हीअं गुज़रिया, न न,
ख़ुशि हूंदा, न वरी मुस्तक़बिल में असांजी पछाड़ी क़यामत क़बर अलाए कीअं थींदी, असांजो हिसाब किताब अलाए कीअं थींदो। इहो न अॻियां जो ग़म हूंदो न पोयां जो को फ़िक्र हूंदो, कंहिं बि क़िस्म जो ग़म ऐं फ़िक्र कोन थींदो। इहे माण्हू ख़ुशि गुज़ारींदा। त ॾिसो अलाह तबारक व ताला ख़ुसूसन मिसकीन जेकॾहिं सभु माण्हू आहिनि पाड़े में, अक्सरियत मिसकीननि जी आहे, पर उन्हनि मां जेकॾहिं को दीनदार मिसकीन आहे त उहो वधीक क़ुर पाक जे हिननि आयतुनि जे निस्बत सां जेको दीनी निस्बत रखंदड़ हुजे, ख़ुसूसन क़ुर जे तालीम खे पढ़णु सिखणु सेखारण वारे निस्बत सां किथे रुकियल हुजे, उनजो वधीक हक़ आहे। बाक़ी जेकॾहिं गुज़िरियल आयतुनि में अलाह तबारक व ताला फरमायो आहे त मिसकीन रिश्तेदार हुजनि, बेवा का औरत हुजे ऐं माइट मिट हुजनि ऐं मिसकीन बि हुजनि, उन्हनि खे ॾियण में बि वॾो अजुर ऐं सवाबु आहे, डबल डबल सवाबु आहे। हिकु त पंहिंजी जाइप बि बरक़रार रहंदी आहे ऐं हक़ बि अदा थी पवंदो आहे। अहिड़ी तरह सां जेकॾहिं असां क़ुर पाक जे आयतुनि ते अमल कंदे पंहिंजे सदकाना ख़ैरातुनि खे अदा कयोसीं त पोइ इहे साॻियूं ख़ुशख़बरियूं असांजे लाइ आहिनि। अल्लाह ताला वटि असांजो अजुर बि आहे ऐं आख़िरत में क़यामत जे ॾींहं ते कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ ग़म ऐं ख़तरो ॾुख बि कोन हूंदो। अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण क़बूल मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।